तासिन रखड़ में पानी की खोट खिलाफ आबादकारन धरणो हणी जकबा बाद रतो तेरो रोड ब्लॉक करे छडियो। आबादकारन मूजिब निम शाख में पानी की खोट सबब सारियालो बिज भी सड़ी वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अकरम चांडियो। आज जी नाज़रीन रखण बरसां निम शाख में पानी की खोट खिलाफ हितां जे सभी आबादकारन पारां निम शाख पुल वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे रते तेरो जकाबाद इंडस हाईवे ते टायरन के बायूं ॾेई पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिते मौजूद जेके आबादकार आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इहा जेका खोट आहे या हथरादू खोट आहे। हथरादू कट हणाए विया आहिनि शाखनि ते, हथरादू साबू हणाई वञनि थियूं पियूं। असांजे पुछड़ीअ जो पाणी खपाए वञे थो पियो। असीं लखे रुपयनि जा बेजारा पोखिया आहिनि जेके हिन वक़्तु सड़ी रहिया आहिनि। पाणी पीअण जे लाइ कोन्हे को। असांजा फसल जेको आहे त आबाद कोन थींदा त असांजो गुज़रान कीअं थींदो। असां बार बार दाइण जे बावजूद बार बार चवण जे बावजूद असांजो को मसइलो हल कोन थियो आहे। निम शाख में खोट त 2-3 सालनि खां वठी आहे, पर जेकी हिन साल खोट थी आहे अहिड़ी कॾहिं न थी आहे जो हिन वक़्तु असांजा रोंबा निकिरी वेंदा। हिन वक़्तु तव्हां ॾिसो था किरोड़नि रुपयनि जा बीज पोखिया विया आहिनि, उहे तबाह थी विया आहिनि ऐं उहे जेके बि आहिनि हिन वक़्तु ताणी मोटरनि ते भरिया वञनि था डीज़ल ते। पानी की खोट आहे, पर हिन साल जेका आहे तमामु वॾी खोट आहे। पानी जाम आहे। हिननि हथरादू माना पैसा वठी करे असांजी निम शाख जो पाणी बंदि कयो वियो आहे। मथे रोंबा निकिरी विया आहिनि, असांजा ॿिज सड़नि था। पानी आहे ई कोन। माण्हू फाकाश तयार आहिनि, ख़ुदकशी ते जहिड़नि ते तयार आहिनि, पाण में विढ़नि था माण्हू। पाणी कोन्हे, कोई बि असांजो जेको आहे हद जो एमपीए में बि असांजो कुझु नथो करे। मुंहिंजो महिनतदार वारो करे असां बीज भरियूं ते वापसि आयो पाणी आहे। हाणे बेलदारनि खे इलाज करे टे जे करे ॻोठ में वञनि इलाज कनि थो त पाणी बाबा जो असां बीज भराइजो। असांखे कुझु बि टियों बि चयो आहे ऐं टोका हलाए कनि था असां। आपाशी खाते जे वज़ीर सोहेल अनवर सियाल खां मुतालबो कयो आहे त निम शाख में फौरी तौर ते पाणी छोड़ कयो वञे त जीअं असां जेको सारायलो फसल आहे उहो करे सघूं। कैमरामैन मुस्लिम सां गॾु अकरम चांडियो, KTN न्यूज़ रखण।